बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 23.1 राइट इज़ आर और डू डज़ हिननि जुमलनि में तव्हांखे इज़ ऐं आर ऐं डू डज़ ही लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि। नंबर 1 डू यू वर्क इन द इवनिंग्स इस्तेमालु थियल आहे, माना शाम जो। सिंधी में ॿ दफ़ा हिनखे चवंदा आहियूं, यानी हर शाम जो। छा तव्हां शाम जो बि कमु कंदा आहियो? नंबर 2 वेयर आर दे गोइंग, इहे काॾे था वञनि? हाणे आर इस्तेमालु कयईं, काॾे था वञनि? इहे काॾे वञी रहिया आहिनि, यानी काॾे वेंदा या साम्हूं वञी रहिया आहिनि, या प्रोग्राम जेकॾहिं तय थियल अथनि, हाणे कॉन्टेक्स्ट कोन्हे का बि माना करे सघो था। नंबर 3 वाई आर यू लुकिंग एट मी, तव्हां मूं छो था ॾिसो? तव्हां मूं छो था ॾिसो पिया? तव्हां मूं छो ॾिसी रहिया आहियो? जारी आहे कमु, यानी आर इस्तेमालु थींदुसि। नंबर 4 डज़ बैन लिव नियर यू, हाणे डज़ इस्तेमालु थींदी, बैन सां सिंगुलर नाउन आहे, इन करे प्रेज़ेंट सिंपल टेंस में। छा बैन तव्हांजे भरिसां रहंदो आहे, या छा बैन तव्हांजे भरिसां रहे थो? नंबर 5 डू यू लाइक कुकिंग, हाणे हिते लाइक कहिड़ो वर्ब आहे जेको तव्हांखे प्रेज़ेंट सिंपल टेंस में इस्तेमालु करिणो आहे, इन करे डू लॻंदी। डू यू लाइक कुकिंग, तव्हांखे रधु पचा करणु पसंदि आहे, वणंदो आहे, वणे थो। नंबर 6 इज़ द सन शाइनिंग, हाणे इज़ इस्तेमालु थींदी। ॾियो ख़बर उस आहे, असां त ईअं चवंदासीं, यानी सिजु निकितो पियो आहे, सिजु चमके थो पियो, चमकी रहियो आहे। इहे माना थोरो अजीब थियूं लॻनि, इन करे बहितरीनु जेका माना इन जी थींदी त उस आहे, यानी सिजु चमकंदो आहे पियो त उस हूंदी आहे न। नंबर 7 What time do the shops close, काएं बजे काएं वॻे दुकान बंदि थींदा आहिनि। नंबर 8 Is Maria working today, मारिया अॼु कमु करे थी, यानी कमु कंदी। नंबर 9 What does this word mean, हिन लफ़्ज़ जी माना छा आहे, हिन लफ़्ज़ जो मतिलबु छा आहे। नंबर 10 Are you feeling alright, तबियत त ठीकु अथई, मन लॻो पिया सफ़ा ठीकु ठाक, मन ख़ुशि लॻो पिया। 23.2 Right am not, isn't, aren't or don't, doesn't, all these sentences are negative, ये सब जा सब नाकारी में जुमला आहिनि। नंबर 1 Tom doesn't work at weekends, Tom हर छंछर ऐं आचर ते कमु न कंदो। नंबर 2 I am very tired, वॾो थक आहे मूंखे, मां ॾाढो थकिजी पियो आहियां। I don't want to go out this evening, अॼु राति जो मां काॾे हेॾो हेॾो वेंदुसि ई कोन। this evening माना राति जो अंग्रेज़ घुमण फिरण ॾाढो वेंदा आहिनि न। I am very tired, 3 जुमलो पढ़ंदासीं। I am very tired, मूंखे तमामु वॾो थक आहे। I am not going out this evening, अॼु राति मां ॿाहिरि वेंदुसि ई न, माना इहो हिन में ठाहे तय करे छॾियो अथई प्रोग्राम। नंबर 4 Gary isn't working this week, गेरी हिन हफ़्ते कमु न कंदो, यानी तय थियल प्रोग्राम आहे हुनजो। he is on holiday, मोकलनि ते आहे, मोकल करे छॾी अथई, मोकलनि ते वियल आहे। नंबर 5 My parents are usually at home, मुंहिंजा वालिदैन अक्सर करे घर ई हूंदा आहिनि। They don't go out very often, अक्सर करे ॿाहिरि हेॾे होॾे वेंदा ई न आहिनि। नंबर 6 Nicola has traveled a lot, निकोला तमामु घणो सफ़र कयो आहे, but she doesn't speak any foreign language, पर हूअ के बि ॿाहिरियूं ॿोलियूं न ॻाल्हाईंदी आहे। नंबर 7 You can turn off the television, भली तव्हां टीवी बंदि कयो, बंदि करे सघो था। I am not watching it, मां नथो ॾिसां इहा टीवी, ठीकु आहे, भली बंदि कयोसि। नंबर 8 Lisa has invited us to her party next week, ईंदड़ हफ़्ते लीसा असांखे पंहिंजी पार्टी ते दावत ॾिनी आहे, but we aren't going, असां न वेंदासीं, ठीकु आहे न, तय थियल आहे असांजो इहो ज़हन में, या असां प्रोग्राम ठाहे छॾियो आहे पंहिंजो। 23.3 राइट वाज़, वर, डिड, हैव, हैज़, इहे इस्तेमालु करणा आहिनि हिन में। नंबर 1 वेयर वर योर शूज़ मेड, तुंहिंजो बूट किथे ठहियो आहे। नंबर 2 डिड यू गो आउट लास्ट नाइट, तव्हां राति ॿाहिरि काॾे विया हुयो। नंबर 3 वाट वर यू डूइंग एट 10:30, 10:30 वॻे तव्हां छा पिया कयो। नंबर 4 वेयर वॉज योर मदर बोर्न, तव्हांजी अमड़ किथे पैदा थी, या तव्हांजी माउ किथे पैदा थी आहे। नंबर 5 हैज़ लोरा गॉन होम, छा लोरा घर हली वई। नंबर 6 व्हाट टाइम डिड शी गो, काएं वॻे वई आहे, कहिड़े टाइम ते वई आहे, काएं बजे वई आहे, या काएं बजे वई, काएं बजे वई हुई। नंबर 7 व्हेन वर दीज हाउसेस बिल्ट, ही घर कॾहिं ठहिया हुआ, कॾहिं ठहिया आहिनि या ठाहिया विया आहिनि। नंबर 8 हैज़ स्टीव अराइव्ड येट, देखो ख़बर स्टीव अञा ताईं न पहुतो आहे छा। हाणे हिन में नाट माना जेका असां कोन्हे, तव्हां यूनिट में हुन में 7 में पढ़ंदो न, त हुन में येट जॾहिं अचे उनजे लाइ हेॾां तव्हांखे इंग्लिश में नाट इस्तेमालु न करणी हूंदी आहे, सिंधी में कंदासीं न त जुमिलो न ठहंदो। त देखो ख़बर स्टीव अञा ताईं न पहुतो आहे। नंबर 9 वाई डिड यू गो होम अर्ली, तव्हां सवेर घर ॾे छो निकिरी वियो, छाजे करे हलिया वियो घर सवेर, यानी पार्टी वग़ैरह त सवेर कोई हलियो वेंदो निकिरी वेंदा, भला घर तव्हां सवेर छाजे करे निकिरी वियो। नंबर 10 हाउ लॉन्ग हैव दे बिन मैरिड, उन्हनि खे केतिरो टाइम थियो आहे शादी खे, केतिरे टाइम खां वठी शादीशुदा आहिनि, ठीकु आहे, इहो प्रेज़ेंट परफेक्ट सिंपल टेंस आहे टू बी वर्ब में। 23.4 राइट इज़, आर, वॉज, वर, हैव,
हैज़ इहा हिन में इस्तेमालु करणी आहे. जो हैज़ लॉस्ट हिज पासपोर्ट, जो खां पंहिंजो पासपोर्ट गुम थी वियो आहे. दिस ब्रिज वॉज बिल्ट 10 years ago. हीअ पुल 10 साल अॻु ठही आहे, या 10 साल अॻु ठही या ठही हुई या ठाही वई हुई. नंबर 3, हैव यू फिनिश्ड योर वर्क येट. तंहिं ख़बर अञा ताईं तूं पंहिंजो कमु पूरो न कयो आहे, अञा ताईं पूरो न कयो अथई छा. हाणे माना हिन में सिंधीअ में न इस्तेमालु थींदी पर इंग्लिश में नॉट इस्तेमालु न थींदी. हैव यू फिनिश्ड योर वर्क येट. येट जे करे प्रेज़ेंट परफेक्ट जो जुमिलो जेको हूंदो आहे सिंधीअ में नॉट विझंदासीं तॾहिं माना पूरी थींदी, न त न थींदी. नंबर 4, दिस टाउन इज़ ऑलवेज क्लीन. ही शहर अक्सर करे साफ़ ई हूंदो आहे. द स्ट्रीट्स आर क्लीन एवरी डे. रोज़ घिटियुनि खे साफ़ कयो वेंदो आहे, या रोज़ घिटियूं साफ़ थींदियूं आहिनि या कयूं वेंदियूं आहिनि या कबियूं आहिनि. नंबर 5, वेयर वर यू बोर्न. तूं किथे ॼाओ आहीं, तूं किथे ॼाएं. ॼाओ आहीं या ॼाएं त माज़ी जो किसो आहे, आहीं चई सघंदो आहे, को मसइलो ई न आहे. नंबर 6, आई हैव जस्ट मेड सम कॉफ़ी. कुझु मां हाणे हींअर जो हींअर कॉफ़ी ठाही आहे. वुड यू लाइक सम. ॼाएं कुझु पीअंदे. नंबर 7, ग्लास इज़ मेड फ्रॉम सैंड. शीशो जेको थींदो आहे न उहो वारी मां ठहंदो आहे. शीशो वारी मां ठाहे वेंदो आहे, ठाहिबो आहे, ठाहिजंदो आहे. नंबर 8, दिस इज़ अ वेरी ओल्ड फोटोग्राफ. ही तमामु पुराणी तस्वीर आहे. इट वॉज टेकन अ लॉन्ग टाइम अगो. घणो टाइम अॻु उहा कढी वई. पास सिंपल टेंस आहे, अॻो जी ॻाल्हि आहे, बिफोर नाउ जी ॻाल्हि थो करे, इन करे पास सिंपल टेंस इस्तेमालु थींदो पेस वाइस में. घणो टाइम अॻु उहा कढी वई आहे. नंबर 9, डेविड हैज़ बॉट अ न्यू कार. डेविड हैज़ बॉट अ न्यू कार. डेविड नई कार वठी आयो आहे, नई कार वरिती आहे, ख़रीद कई आहे, ख़रीद करे चुको आहे, ख़रीद करे छॾी अथई. 23.5 कंप्लीट द सेंटेंसिस. माना ही जुमिला सभु पूरा कयो. चूज़ फ्रॉम द बॉक्स. ही जेको बॉक्स ॾिनल हुन मां चूंडींदव एंड पुट द वर्ब इन टू द करेक्ट फॉर्म. हिन वर्ब खे सही सूरत में लॻंदो, माना जहिड़ो टेंस अचे ओड़ो लिखंदुसि. नंबर 1, आई एम गोइंग टू टेक एन अम्ब्रेला विथ मी. मां पाण सां गॾु छटी खयूं थो वञा. गोइंग टू टेक जी माना इरादा आहिनि मूंखे. ठीकु आहे, कंटिन्यूस टेंस में इस्तेमालु थियो आहे. गोइंग टू टेक माना मां खयूं थो वञा पाण सां, इरादा आहिनि पाण सां छटी. इट्स रेनिंग, छो जो मींहुं थो वसे पियो, माना निकिरण वारो आहिनि करीब. नंबर 2, वाई आर यू सो टायर्ड. एॾो थक छा ते थियो आहे तोखे, एॾो थकियल छो आहीं. डिड यू गो टू बेड लेट लास्ट नाइट. छा तूं राति देरि सां सुतो आहीं, देरि सां सुते, देरि सां सुतो हुएं, सिंधी में जेके माना ॻाल्हाए. नंबर 3, वेयर आर द चॉकलेट्स. चॉकलेट किथे आहिनि. हैव यू ईटन देम ऑल. सभु खाई वई छा. अच्छा, हिन में जेको आहे सो ईट जो लफ़्ज़ हिते ईटन इस्तेमालु कयो वेंदो. नंबर 4, हाउ इज़ योर न्यू जॉब. तुम्हारी नई नौकिरी कीअं आहे, कीअं थियल आई. आर यू एंजॉइंग इट. हाणे हिन में एंजॉय जेको आहे सो हिते इस्तेमालु थींदो, कंटिन्यूस टेंस में इंग लॻंदुसि. आर यू एंजॉइंग इट, मज़ो अचे थो न. नंबर 5, माई कार वॉज बैडली डैमेज्ड. हिते डैमेज्ड ई लॻल आहे, डी लॻंदुसि. मुंहिंजी कार खे वॾो नुक़सानु पहुतो, ख़राबु, इन दी एक्सीडेंट माना हादसे में वॾो नुक़सानु थियो. बट आई वॉज ओके. शुक्र आहे मां सही हुयुसि. बहरहाल शुक्र आहे मां ओके रहियुसि, मां सही रहियुसि, मां बची वियुसि. नंबर 6, केट हैज़ गॉट अ कार. केट खे कार आहे बट शी डज़ंट यूज़ इट वेरी ऑफ्टन. हाणे हिन यूज़ इस्तेमालु थींदो. शी डज़ंट यूज़ इट. अक्सर करे हलाईंदी न आहे. कार अथसि केट खे पर अक्सर करे हलाईंदी न आहे. नंबर 7, लीसा इज़ंट एट होम. लीसा घर में कान्हे, का छोकिरी आहे. शी हैज़ गॉन अवे फॉर अ फ्यू डेज़. कुझु ॾींहंनि जे लाइ ॿाहिरि निकिरी वई आहे, हेॾे होॾे घुमण जे लाइ. नंबर 8, आई डोंट अंडरस्टैंड द प्रॉब्लम. कैन यू एक्सप्लेन इट अगेन. माना मूंखे मसइलो तो वारो सम्झ में नथो अचे. छा इहो ॿीहर वज़ाहत कंदे हिन शइ जी, मूंखे चिटो करे ॿुधाईंदे. नंबर 9, मार्क इज़ इन हिज रूम. मार्क पंहिंजे कमरे में आहे. ही इज़ लिसनिंग टू म्यूज़िक. माना मौसीक़ी पियो थो ॿुधे, माना गाना वग़ैरह ॿुधे थो पियो, पंहिंजे घर में आहे. ठीकु आहे, रूम में आहे पंहिंजे में. नंबर 10, आई डोंट नो हाउ टू से दिस वर्ड. मूंखे ख़बर न आहे त इहो लफ़्ज़ कीअं चइजे. हाउ इज़ इट प्रोनाउंस्ड. हाउ इज़ इट प्रोनाउंस्ड माना इन वीचार कीअं कढिबो आहे, कीअं निकिरंदो आहे, कीअं निकिरे. नंबर 11, हाउ डू यू ओपन दिस विंडो. तव्हां हीअ दरी कीअं खोलींदा. माना दरी जे अंदरि का नई हिकिड़ी खिड़की आई आहे, माना दरी, त उनखे खोलण जेको तरीक़ो हिनखे ख़बर न आहे. इहा कीअं खोलंदी आहे, माना कीअं खोलींदा. कैन यू शो मी. मूंखे ॾेखारींदो इहा दरी जेका आहे कीअं खोलींदा तव्हां, या कीअं खुलंदी आहे, मूंखे ॾेखारींदो तव्हां. महिरबानी तव्हांजी. जेकॾहिं तव्हांखे हीअ मुंहिंजा यूनिट्स या एक्सरसाइज़िस जेके मूं कयूं आहिनि, इहे जेकॾहिं तव्हांखे वणनि था त महिरबानी करे लाइक बि कयो, सब्सक्राइब कयो. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.